पैगाम सिंध न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वगन का खबर शामिल कंदासीं। आज़ीज़ चांडियो की रिपोर्ट मूजिब वगन लग ॻोठ आली खबर में नौजवान समाजी अगवान अयाज़ कलोड़े जे तावन सां ग्रेड टैलेंट्स ऐं हेल्प हैंड फारम पारां 100 बोर्ड मुतासिरन मुस्तहिकन में राशन विराए वियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे नौजवान समाजी अगवान अयाज़ कलोड़े ॿुधायो त असांजे इलाइक़े में बरसात सबबि हज़ारे माण्हू मुतासिर थिया आहिनि, जंहिंजे करे मुतासिरनि जी माली सहायता कई पई वञे। राशन जो एहतमाम कयो वियो आहे जेको ग़रीब मिसकीननि में विराए वियो आहे। बेसहारा मिसकीननि जी मदद कंदे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। जॾहिं त हेल्प हैंड फारम जे रिलीफ डिप्लीमेंट जे रीजनल कोऑर्डिनेटर अब्दुल फताह पठान ॿुधायो त पाकिस्तान में ॿोॾ सबबि किरोड़ इंसान मुतासिर थिया आहिनि, जिन जी माली सहायता कई पई वञे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट लाइ विज़िट कंदा पैगाम सिंध न्यूज़।